अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो इंग्लिश टीचर फयाज़ अहमद आहियां। डान फॉर द बिगनर्स सेशन में ही असांजो पहिरियों वीडियो आहे। हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त डान में छा पढ़िजे, कीअं पढ़िजे, कहिड़ियूं शयूं नोट कजनि त जीअं तव्हांखे कमीशन जे हवाले सां ही वीडियो यूज़फुल रहे। सो शुरू कयूंसि था। मैन कमिट्स सुइसाइड। ये ॾिसो हेडिंग तव्हांजो प्रेजेंट इंडेफिनाइट में आहे। डान जे न्यूज़ जा हेडिंग्स अक्सर प्रेजेंट में हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं पास्ट में बि हूंदा आहिनि। माण्हू ख़ुदकशी करे थो। कमिट्स माना करणु, सुइसाइड माना ख़ुदकशी। ए 30-year-old मैन कमिटेड सुइसाइड। 30 सालनि जो माण्हू, 30 सालनि जे माण्हू ख़ुदकशी कई। इन सादी टाउन नियर मलिर कैंट। सादी टाउन में मलिर कैंट में ऑन सैटरडे इवनिंग, सैटरडे जी शाम। दी एदी फाउंडेशन स्पोक्समैन। एदी फाउंडेशन जे तर्जुमान चयो आहे, सेड दैट चयो आहे, अब्दुल्ला ड्रैंक सम स्टफ इनसाइड हिज होम। अब्दुल्ला कुझु पी ताईं पंहिंजे घर में। लोकेटेड इन ब्लॉक 4 ऑफ द लोकलिटी, जेको वाक़ई आहे ब्लॉक 4 में, उन इलाइक़े जे। एंड डाइड, ऐं मरी वियो। यादि रखो त ही जेको कमिटेड सुइसाइड इन सादी टाउन, ही जेको सेंटेंस आहे इहो तव्हांजो पास्ट इंडेफिनाइट आहे। एंड एदी फाउंडेशन स्पोक्स पर्सन सेड दैट, ही पास्ट इंडेफिनाइट में तव्हांजो सेंटेंस आहे। अब्दुल्ला ड्रैंक सम स्टफ, इहो बि पास्ट इंडेफिनाइट जो सेंटेंस आहे। द मोटिव फॉर द एक्ट कुड नॉट बी असर्टेन। ही जेको सेंटेंस आहे तव्हांजो, शागिर्दनि खे सम्झणु घुरिजे त ही सेंटेंस पैसिव में आहे। कुड नॉट बी असर्टेन्ड। हिन अमल जो जेको मेन मक़सदु आहे उहो उनजी ख़बर कोन पई आहे इमीडिएटली, त छो पई ताईं। दी मोटिव फॉर द एक्ट, हिन अमल जे करे, द मोटिव फॉर द एक्ट कुड नॉट बी असर्टेन्ड इमीडिएटली, माना हिन अमल जो मक़सदु अञा ताईं उन जे बारे में ख़बर न पइजी सघी आहे। दी बॉडी वॉज शिफ्टेड, जिस्म खे शिफ्ट कयो वियो टू द JPMC, जना मेडिकल सेंटर में। शिफ्टेड, वॉज शिफ्टेड, दी बॉडी वॉज शिफ्टेड, ही पैसिवाइज आहे पास्ट इंडेफिनाइट जो। टू फुलफिल द लीगल फॉर्मेलिटीज़, कानूनी घुर्जूं पूरू करण जे लाइ, कानूनी घुर्जूं पूरू करण जे लाइ हिन खे जना मेडिकल सेंटर में शिफ्ट कयो वियो आहे। मां लिखी छॾियमि तव्हांजे लाइ। डॉन फॉर बिगनर सेक्शन में इहे सम्झो पार्ट 1 आहे। ऐं इनमें जेकी वोकेबलरी जेका इंपॉर्टेंट निकिती आहे उहा इहा आहे त कमिट वर्ब आहे। कमिट माना फिनिश, अदर वर्ड्स अथसि फिनिश। परपेट्रेट, एक्सिक्यूट माना करणु, का बि शइ ख़ुदकशी, को बि अमल करणु। कमिट जो अदर वर्ड्स आहिनि फिनिश, परपेट्रेट, एक्सिक्यूट माना करणु। नंबर 2 सुइसाइड, नाउन आहे, माना सेल्फ मर्डर, हेराकेरी, ख़ुदकशी असीं इनखे चई सघूं था। स्पोक्स पर्सन, कम्यूनिकेटर माना तर्जुमान। नंबर 4 स्टफ नाउन आहे, अदर वर्ड्स अथसि सब्सटेंस, इनखे असीं शइ चई सघूं था, का बि शइ पीअण या खाइण वारी। नंबर 5 लोकेट वर्ब आहे, अदर वर्ड्स अथसि सिचुएट, प्लेस माना वाक़ई हुअणु। लोकलिटी मीन्स इलाइक़ो, नाउन आहे, एरिया स्पॉट चई सघूं था, इलाइक़ो। नंबर 7 मोटिव नाउन आहे, अदर वर्ड्स अथसि पर्पज़, करक्स, कॉन्टेंट माना मक़सदु। नंबर 8 असर्टेन वर्ब आहे, डिस्कवर, फाइंड आउट, इन जा अदर वर्ड्स आहिनि दरियाफ़त करणु, पक करणु। नंबर 9 लीगल एडजेक्टिव आहे, लॉफुल, लेजिटिमेट, कानूनी। फॉर्मलिटीज़ माना घुर्जूं या रस्म। मोड्स, अदर वर्ड्स अथसि कस्टम, राइट। हाणे डियर स्टूडेंट्स, हीअ तव्हांजे इंपॉर्टेंट वोकेबलरी जेके असीं कढी आया आहियूं। हाणे तव्हांखे घुरिजे त ही पंहिंजे रजिस्टर में फेयर करे छॾियो ऐं हिनखे रोज़ जे बुनियाद ते हिनखे तव्हां भेरा ॾियो, यादि कयो ऐं हिनखे रिवाइज़ रिपीट कयो।
ॿियो हिकु अदर तव्हांजे लाइ हिकिड़ो असाइनमेंट आहे, होमवर्क आहे, यूज़ दीज वर्ड्स इन योर ओन सेंटेंसिस। हीअ जेके बि लफ़्ज़ असां डान मां कढियासीं, डान जी वोकेबलरी ॾाढी स्टैंडर्ड वारी आहे। शागिर्दनि खे घुरिजे त हीअ लिखी करे पंहिंजे पैराग्राफ में लाज़मी यूज़ कनि। हाणे हीअ जेके बि लफ़्ज़ आहिनि तव्हां हिननि जा हिकु हिकु सेंटेंस मूंखे ठाहे ॾियो, सेंड हेयर ऑन व्हाट्सअप। हीअ जेको व्हाट्सअप नंबर आहे तव्हां हिते इन में सेंड करे सघो था। गाइडेंस इज़ फ्रीली अवेलेबल। माना कमीशन जी तयारी जे हवाले सां, कंहिं बि जॉब जे हवाले सां, डांस जे हवाले सां गाइडेंस उहो बिल्कुलु फ्रीली आहे। ऐं हीअ असांजे सीरीज़ जो फर्स्ट वीडियो आहे, डांस फॉर बिगनर्स सीरीज़ जो फर्स्ट वीडियो आहे। एंड होपफुली तव्हां हिन मां फ़ाइदो वठंदो ऐं पोइ तव्हां असांखे फीडबैक बि ॾेई सघो था। ऐं हिन सीरीज़ जो सेकंड वीडियो विदिन सम डेज़ पंहिंजे यूट्यूब चैनल में असीं अपलोड करे वठंदासीं। थैंक यू। तव्हां फीडबैक ॾेई सघो था इन व्हाट्सअप नंबर ते।